मीरपुर बठोरो जीए सिंध महाज के चेयरमैन रियाज़ अली चांडियो के घर ते हमले और फायरिंग कंदड़ जवाबदार गिरफ्तार न थियण खिलाफ जीए सिंध महाज के कारकुनन नियाज़ ठारानी रजब अली शौरो की अगवानी में एहतजाजी मुज़ाहरो करे सख्त नारेबाज़ी कई वई। इन मौके ते मुज़ाहिरीन सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त कुछ ॾींहं अॻु जीए सिंध महाज के चेयरमैन और असांजे बहादुर अगवान रियाज़ अली चांडियो के कराची सचल ॻोठ वारे घर ते जवाबदारनि हमलो करे संदसि घर मथां सिधी फायरिंग कई हुई, जंहिंजी असां सख़्त मज़म्मत करियूं था। हिननि चयो त रियाज़ चांडी हमेशह सिंध जे हक़नि ख़ातिर आवाज़ उथारियो आहे। हाणे हीअ रियासत जे अख जो कंडो बणिजी वियो आहे। इन करे रियासती अदारा हिन बहादुर अगवान खे हिसाए ख़ामोश करे जो सिग्नल ॾिनो आहे। हिन चयो त पर जीए सिंध महाज पंहिंजे मंशूर तां पेर बि पोइ ते न हटंदी। हिन चयो त जेकॾहिं आऊं IG सिंध नोटिस वठी मुलवस जवाबदार के गिरफ़्तार न कयो ऐं असांजे क़ाइद रियाज़ के चांडियो के तहफ़्फ़ुज़ फ़राहम न कयो वियो त असां रोडनि ते निकिरी धरना हणंदासीं।